रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 40 एक्सरसाइज नंबर 4.8 मश्क 4.8 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में खे भली कार बारो पोइ लेक्चर में असां इहो सिखियोसीं त कहिड़े नमूने सां पाची वारे सुध्यान खे इस्तेमालु कंदे क्यूबिक पोलिनोमियल जा जुज़ा मालूम कबा आहिनि। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 4.8 पढ़ंदासीं। हाणे असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे फैक्टोराइज बाय यूजिंग फैक्टोरियल थ्योरम पाची वारो सुध्यान इस्तेमालु कंदे हेठिन जा जुज़ा मालूम करियो। पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1। हाणे छा करिणो आहे, हीअ असांखे क्यूबिक पोलिनोमियल गिवन आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। पर कहिड़े तरीक़े सां फैक्टोरियल थ्योरम जेको आहे पाची वारो सुध्यान, पर कहिड़े नमूने सां असांखे फैक्टोरियल थ्योरम अप्लाई करे पोइ असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन्हनि जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेको असांखे पोलिनोमियल गिवन आहे असां उहा लिखी वेंदासीं। उहा असां वटि आहे त पी ऑफ एक्स इज़ इक्वल टू एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1। बारो हाणे जुज़ा मालूम करण जे लाइ सभ खां पहिरियों असांखे छा करणो पवंदो, सभ खां पहिरियों असांजो जेको पहिरियों नंबर स्टेप हुयो उहो ही हुयो त असांखे कांस्टेंट टर्म जा फैक्टर मालूम करणा पवंदा। ठीकु आहे बारो, त पोइ हाणे हिते असां वटि कांस्टेंट टर्म छा आहे, उहो आहे 1, त पोइ असां लिखंदासीं त 1। हाणे 1 जो जुज़ो सिर्फ़ु 1 ई थींदो प्लस माइनस 1। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे जेकी असांखे कांस्टेंट टर्म जा जुज़ा मिलिया असां पोइ छा कंदासीं, उन्हनि खे खणी जेको पोलिनोमियल यानी क्यूबिक पोलिनोमियल गिवन आहे असां उन में पुट करे ईंदासीं। असां उसी ताईं उहे जुज़ा पुट कंदा रहंदासीं जेसि ताईं पी ऑफ एक्स आहे जेका ही साइड आहे उहा 0 जे बराबरि थी वञे। सही आहे, त पोइ असां हाणे छा कंदासीं त पहिरियां असां प्लस जो 1 खणी हिन पोलिनोमियल में पुट कंदासीं एक्स जी जाइ ते। त पोइ हाणे कीअं थी वेंदो, इहो थींदो त पी ऑफ 1 इज़ इक्वल टू 1 होल क्यूब माइनस 1 होल स्क्वायर प्लस 1 माइनस 1। ठीकु आहे बारो, जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं छा जे बराबरि थी वेंदो, जॾहिं 1 जो क्यूब चढ़ायोसीं साॻियो आयो 1, 1 जो स्क्वायर चढ़ायोसीं साॻियो आयो 1, हिते थींदो माइनस जो 1, पोइ असां वटि प्लस जो 1, लास्ट में आयो माइनस जो 1। त पोइ इहो छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थी वियो 0 जे। ॾिसो बारो, हाणे हिते आहे प्लस जो 1 ही बाय प्लस जो 1 थी विया 2, ही आहे माइनस जो 1 ही बाय माइनस जो 1 ऐं थी विया माइनस जा 2। त प्लस जा 2 ऐं माइनस जा 2 जॾहिं इहे हिक ॿिए में कटिजी वेंदा त पोइ जवाबु असां वटि अची वेंदो 0। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, हाणे हिते असां वटि कीअं हुयो त असां एक्स जी जाइ ते छा रखियोसीं त एक्स इज़ इक्वल टू 1। सही आहे बारो, त पोइ असांखे हाणे हिते जुज़ो छा मिलंदो, हीउ जेको 1 आहे असां इहो खणी लेफ्ट साइड ईंदासीं बराबरि जे। त पोइ इहो कीअं थी वेंदो, इहो थींदो त एक्स माइनस 1 इज़ इक्वल टू 0। त पोइ बारो हाणे असां इन खे लिखी सघूं था एक्स माइनस 1। ठीकु आहे बारो, हाणे इहो थी वियो फैक्टर। त पोइ असां चवंदासीं त एक्स माइनस 1 हिन पोलिनोमियल जो जुज़ो आहे। सही आहे बारो, हाणे असां छा कंदासीं त साइंथेटिक डिवीजन मेथड जे थ्रू हिन पोलिनोमियल खे एक्स माइनस 1 सां वंड करे वेंदासीं। ठीकु आहे बारो, उन जे लाइ सभ खां पहिरियों असांखे डिवाइज़र मालूम हुजणु खपे, त पोइ हिते असांजो डिवाइज़र छा बीहंदो, उहो बीहंदो 1। ठीकु आहे बारो, हाणे असां छा कंदासीं पोलिनोमियल जा कोएफिशिएंट लिखी वेंदासीं। ठीकु आहे बारो, त पोइ हाणे हिते असां वटि एक्स क्यूब जो कोएफिशिएंट छा आहे, उहो असां वटि पियो आहे 1, एक्स स्क्वायर जो माइनस 1, एक्स जो प्लस जो 1 ऐं लास्ट में असां वटि पियो आहे माइनस जो 1। अहिड़े तरीक़े सां ऐं हिनखे छा सां वंड कंदासीं, असां हिनखे वंड कंदासीं 1 सां। ठीकु आहे बारो, हाणे सभ खां पहिरियों असांखे छा करिणो पवंदो, हिते जेको पहिरियों नंबर कोएफिशिएंट आहे असां उन खे लाइ हेठि रखंदासीं। ठीकु आहे बारो, त पोइ असां 1 लाइ हेठि रखियो। हाणे असां हिते छा कंदासीं, हिन 1 खे खणी 1 सां ज़र्ब कंदासीं त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 1। त पोइ उन खे असां नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं। हिते थी वियो 1 बारो, जॾहिं असां माइनस 1 ऐं 1 खे जोड़ कंदासीं जवाबु छा ईंदो, जवाबु असांखे मिलंदो ॿुड़ी। ठीकु आहे बारो, जॾहिं असां ॿुड़ी खे खणी 1 सां ज़र्ब कंदासीं जवाबु छा मिलंदो, जवाबु असांखे वरी मिलंदो ॿुड़ी। सही आहे बारो, जॾहिं असां 1 ऐं ॿुड़ी खे जोड़ कंदासीं जवाबु छा थींदो, जवाबु थींदो असां वटि 1। जॾहिं असां 1 खे खणी 1 सां ज़र्ब कंदासीं जवाबु छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 1।
अड़े तरीक़े से असां वटि रिमाइंडर छा बि ईंदो इहो थींदो 0। ठीक है बारो ॾिसो हाणे असांखे हिते जो क्वेश्चन मिलंदो वो छा बीहंदो ॾिसो बारो हाणे हिते असां वटि पॉलिनॉमियल जी डिग्री छा आहे उहा आहे 3 ठीक है तो पोइ हिते असां वटि क्वेश्चन जी डिग्री छा बीहंदी उहा असां वटि बीहंदी 2 तो पोइ हाणे क्वेश्चन असां वटि बीहंदो त x² + 0x + 1 ठीक है बारो अड़े तरीक़े से तो पोइ हाणे असां छा कंदासीं त इनके लिखी सघूं था त x² + 1 ठीक है बारो हूँ तो असां वटि हो त जेका असांखे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल हासिल थींदी उन जा असां मिड टर्म ब्रेक मेथड के तहत जुज़ा कंदासीं पर हाणे x² + 1 जा जुज़ा न निकिरंदा ठीक है बारो तो पोइ असां उनखे उते छॾींदासीं। ॾिसो बारो हाणे असां वटि हिकिड़ो जुज़ो निकिरी आयो x² + 1 ऐं हिकिड़ो जुज़ो असां अॻु में मालूम करे आया आहियूं उहो घणो आहे उहो असां वटि आहे x - 1 तो पोइ उहो असां हिते रखी वेंदासीं त x - 1 ठीक है बारो अड़े तरीक़े से हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो। बारो हाणे तव्हां हीउ जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां सॉल्व करण जी कोशिशि कजो ठीक है बारो अड़े तरीक़े से बारो हींअर असां वटि टियों नंबर पार्ट आहे x³ - 6x² + 11x - 6 हाणे छा करिणो आहे असांखे हिते ही क्यूबिक पॉलिनॉमियल गिवन आहे असांखे हिन जा फैक्टोरियल थ्योरम जे थ्रू जुज़ा मालूम करना पवंदा उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेको गिवन पॉलिनॉमियल आहे असां उहो लिखी वेंदासीं उहो असां वटि आहे त लेट p of x is equal to x³ - 6x² + 11x - 6 हाणे असां वटि सभ खां पहिरियों स्टेप छा हुयो असांखे जो कांस्टेंट टर्म गिवन आहे असांखे उन जा जुज़ा मालूम करना पवंदा हाणे उहो असां वटि छा आहे उहो असां वटि आहे 6 त पोइ हाणे असां छा कंदासीं त 6 जा जुज़ा लिखी वेंदासीं हाणे उहे कहिड़ा थी सघनि था हाणे 6 जा जेके मुमकिन जुज़ा आहिनि उहे असां वटि आहिनि त +- 1 + -2 +- 3 +- 6 ठीक है बारो अड़े तरीक़े से हाणे असां छा कंदासीं त जेकी 6 जा जेकी असांखे मुमकिन जुज़ा मिलिया उहे खणी असां इन गिवन पॉलिनॉमियल में पुट करे वेंदासीं ऐं असां उहे जुज़ा इन में ऐसे ताईं पुट कंदा रहंदासीं हिकु दफ़ो असां प्लस जो 1 पुट करे ॾिसंदासीं हिन जो जवाबु 0 थिए थो या न अगर नथो थिए तो पोइ वरी असां माइनस जो 1 पुट करे वेंदासीं जेकॾहिं अञा बि असांखे p of x 0 जे बराबरि नथो मिले तो पोइ वरी छा कंदासीं असां प्लस जो 2 पुट कंदासीं वरी बाद में माइनस जो 2 अञा बि असांखे जेकॾहिं ॿुड़ी जवाबु नथो मिले p of x जो तो पोइ वरी 3 पुट कंदासीं अहिड़े तरीक़े सां ई असांखे ओसी ताईं ही जुज़ा पुट करणा पवंदा जेसीं ताईं असांखे p of x छा जे बराबरि जवाबु मिले 0 जे बराबरि ठीक है बारो तो पोइ हींअर आउं अॻे स्टेप में x जी जाइ ते 1 पुट करे थो ॾिसां तो पोइ इहो थी वेंदो त p of 1 is equal to 1 whole cube minus 6 1 whole square plus 11 into 1 minus 6 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इनखे फर्दर सॉल्व कंदासीं त पोइ हिन जो जवाबु छा बीहंदो हिन जो जवाबु असां वटि बीहंदो त इज़ इक्वल टू हाणे 1 जो क्यूब छॾायोसीं जवाबु आयो 1 जॾहिं असां 1 जो स्क्वायर छॾायोसीं असां वटि जवाबु आयो 1 उनखे ज़रब कयोसीं माइनस जे 6 सां जवाबु छा मिलियो माइनस जो 6 ठीक है बारो पोइ असांखे अॻिते मिलियो प्लस जो 11 ऐं लास्ट में छा मिलियो माइनस जो 6 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां माइनस जा 6 ऐं माइनस जा 6 थी विया माइनस जा 12 1 ऐं 11 थी वियो 12 प्लस जा 12 ऐं माइनस जा 12 जवाबु असांखे मिलियो छा 0 जे बराबरि ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो हिते असां x जी जाइ ते छा पुट करे आयासीं हाणे x जी जाइ ते असां पुट करे आयासीं x इज़ इक्वल टू 1 पुट कयोसीं त पोइ हाणे ॾिसो जॾहिं असां हिन 1 खे खणी हिन साइड ईंदासीं छा थी वेंदो इहो असां वटि थींदो त x - 1 इज़ इक्वल टू 0 जे बराबरि त पोइ असांखे हाणे हिते क्यूबिक पॉलिनॉमियल जो छा जुज़ो मिलियो असांखे जुज़ो मिलियो x - 1 ठीक है बारो हाणे जेको असांखे ही लीनियर पॉलिनॉमियल हासिल थियो आहे उन्हीअ सां हिन क्यूबिक पॉलिनॉमियल खे साइंटिफिक डिवीजन मेथड जे थ्रू वंड करे वेंदासीं ठीक है बारो त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो सभ खां पहिरियों असां छा कंदासीं क्यूबिक पॉलिनॉमियल असांखे गिवन आहे उन जा कोएफिशिएंट लिखी वेंदासीं त पोइ हिते असां वटि x³ जो कोएफिशिएंट असां वटि पियो आहे 1 x² जो माइनस जो 6 x जो 11 लास्ट में असां वटि पियो आहे माइनस जो 6
ठीक है बारो अड़े तरीके से हाँ असांखे डिवाइज़र कहिड़ो हिते मिलियो आहे उहो असांखे मिलियो आहे 1 त पोइ असां उन खे हिननि कोफिशिएंट्स जे लेफ्ट में रखी वेंदासीं हीउ थी वियो असांजो 1 ठीक है बारो हाणे असीं छा कंदासीं जेको पहिरियों नंबर कोफिशिएंट आहे उन खे लाइ हेठि रखंदासीं हाणे असां हिक खे खणी हिक सां ज़र्ब कंदासीं जवाब असांखे छा मिलंदो इहो मिलियो 1 जॾहिं असां माइनस जे 6 हिक खे जोड़ कयोसीं जवाब असांखे मिलियो माइनस जो 5 सही आहे बारो जॾहिं असां माइनस जे 5 खे खणी हिक सां ज़र्ब कयो जवाब असांखे मिलियो माइनस जो 5 जॾहिं असां 11 ऐं माइनस जे 5 खे जोड़ कयोसीं जवाब मिलियो असांखे 6 जॾहिं असां 6 खे ज़र्ब कयोसीं हिक सां जवाब असांखे मिलियो 6 ठीक है बारो जॾहिं असां माइनस जो 6 ऐं 6 जोड़ कयोसीं जवाब असांखे मिलियो ॿुड़ी ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां जॾहिं असांखे पाछी ॿुड़ी मिलंदो आहे त पोइ असां चवंदासीं त जेको डिवाइज़र आहे ठीक है बारो इहो जुज़ो आहे पॉलिनॉमियल जो ठीक है बारो हाणे असांखे हिते कोशेंट छा हासिल थियो जेका असांखे पॉलिनॉमियल गिवन आहे उनजी डिग्री असां वटि घणी आहे उनजी डिग्री असां वटि आहे 3 त हिते असां वटि कोशेंट जी डिग्री बीहंदी घणी उहा बीहंदी 2 ठीक आहे अहिड़े तरीक़े सां त पोइ अॻियो स्टेप असां वटि थींदो त x² - 5x + 6 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे हीअ असांखे जेको पॉलिनॉमियल हासिल थियो आहे उहा आहे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल त पोइ हाणे असां छा कयूं हिते असां हिन जा फर्दर जुज़ा मालूम कंदासीं त पोइ हुन जा जुज़ा कहिड़े तरीक़े सां निकिरंदा हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा ठीक है बारो त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो अॻियो स्टेप थींदो त = x² बारो ॾिसो हीअ असां वटि पियो आहे माइनस जो 5x हाणे असांखे अहिड़े तरीक़े सां टोड़णो आहे ॿिनि नंबरनि में जॾहिं असां उन्हनि खे जोड़ कयूं त जवाब असांखे मिले माइनस जो 5x जॾहिं असां ज़र्ब कयूं त असांखे छा जे बराबरि जवाब मिले 6x² जे बराबरि त पोइ इहो थी वेंदो त -3x - 2x + 6 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं असां x² - 3x जे विच में कॉमन करे वेंदासीं त पोइ हिते कॉमन छा पियो आहे असां वटि हिते कॉमन पियो आहे x त पोइ इहो थींदो = x त अंदरि छा बचंदो x - 3 ठीक है बारो -2x ऐं +6 जे विच में छा कॉमन कढंदासीं ॾिसो बारो हिते बि असांखे x - 3 मिलियो आहे त हिते बि असांखे x - 3 मिलणु घुरिजे उन जे लाइ हिते असां छा कंदासीं त माइनस जो 2 कॉमन करे वेंदासीं त पोइ इहो थींदो त -2 कॉमन निकितो अंदरि छा बचंदो x - 3 अहिड़े तरीक़े सां त असांखे हिकिड़ो जुज़ो छा मिलियो x - 2 ॿियो जुज़ो मिलियो असांखे x - 3 ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो जुज़ो असां अॻु में मालूम करे आया आहियूं उहो असां छा आहे उहो आहे असांजो x - 1 त पोइ हाणे असां हिननि खे सही करे लिखंदासीं हिकिड़ो जुज़ो मिलियो असांखे x - 1 ॿियो मिलियो असांखे x - 2 टियों जुज़ो छा मिलियो x - 3 अहिड़े तरीक़े सां ठीक है बारो हाणे इहो छा थी वियो असांजो इहो थी वियो असांजो आंसर बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह वाही।